अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां आहियां आज़म ऐं अॼोके हिन वीडियो में पाण सिखंदासीं त कोरल डाइरेक्ट 7 के कीअं रजिस्टर्ड कजे ऐं पूरी ज़िंदगी लाइ फ्री में इस्तेमालु कजे। त पोइ दोस्तों शुरू कयूं था अॼु जो वीडियो। उन खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, काफ़ी दोस्तनि मूंखे मैसेज ऐं कॉलूं बि कयूं त तव्हां ॿुधायो त कोरल डाइरेक्ट 7 कीअं रजिस्टर्ड कजे। ऐं दोस्तों मां उन ते वीडियो ठाहे रहियो आहियां। त पोइ दोस्तों सभ खां पहिरीं तव्हांखे हिकु की गेन जी ज़रूरत पवंदी जेको तव्हां मुंहिंजे स्क्रीन ते ॾिसी रहियो आहियो। जेकॾहिं तव्हां वटि इहो की गेन न आहे त मां लिंक हेठि ॾेई छॾींदुसि वीडियो जे हेठां डिस्क्रिप्शन में, तव्हां हुतां क्लिक करे डाउनलोड करे सघो था। त पोइ दोस्तों सभ खां पहिरीं कोरल डाइरेक्ट 7 ओपन कंदासीं। हीअ दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजो कोरल डाइरेक्ट 7 रजिस्टर्ड न आहे थियल। त हिते दोस्तों रजिस्टर लेटर ते क्लिक करे कंटिन्यू कंदासीं। हीअ दोस्तों 3 ॾींहंनि जी ट्रेल ॾिनल आहे मूंखे। जीअं ई इहा ट्रेल पूरी थींदी त उन खां पोइ कोरल वर्क करणु छॾे वेंदो। त उन खां पहिरीं दोस्तों पाण हिनखे रजिस्टर करे सघूं था ऐं या पोइ बि करे सघूं था या अॻु में रजिस्टर करे छॾियो, तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी आहे, उहो तव्हां ते डिपेंड आहे। त पोइ दोस्तों हितां हिनखे कोरल खे क्लोज़ कंदासीं। हीअ तव्हां ॾिसी सघो था दोस्तों त मां हाणे कोरल इंस्टॉल कयो आहे, इन लाइ 3 ॾींहं ॿुधाए रहियो आहे। दोस्तों ऑलरेडी परचेज ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तों इंटर सीरियल नंबर ते क्लिक कंदासीं ऐं हिनखे दोस्तों हिते साइड ते खणी ईंदासीं ऐं की गेन ते डबल क्लिक करे ओपन कंदासीं ऐं हितां दोस्तों क्लिक करे कोरल ग्रेविक सूट X7 ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तों हीअ जेकी सीरियल नंबर अची रहियो आहे हिनखे कॉपी कंदासीं ऐं हिते अची पेस्ट कंदासीं ऐं दोस्तों एक्टिवेट ऑफलाइन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ दोस्तों कुझु हिन तरह पेज ओपन थींदो ऐं दोस्तों हिते तव्हां हीअ जेके इंस्टॉलेशन कोड ॾिसी रहिया आहियो, पाण हीअ सभु कोड हिते लिखंदासीं। त पोइ दोस्तों लिखूं था हीअ कोड। हीअ कोड लिखजी चुको आहे दोस्तों। उन खां पोइ दोस्तों पाण एक्टिवेशन कोड ते क्लिक कंदासीं। दोस्तों हिते हीअ एक्टिवेशन कोड अची चुको आहे, हिनखे दोस्तों सिलेक्ट करे कॉपी कंदासीं ऐं हिते अची दोस्तों एक्टिवेशन कोड में हिनखे पेस्ट कंदासीं ऐं दोस्तों कंटिन्यू ते क्लिक कंदासीं। हिते दोस्तों एरर इनवेलिड सीरियल नंबर ईअं लिखिजी ईंदो, कुझु नोटिफिकेशन ईंदो, पर दोस्तों तव्हांखे घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। कोरल रजिस्टर्ड थी चुको आहे, हिनखे ओके कंदासीं। हीअ दोस्तों तव्हां ॾिसी सघो था कोरल रजिस्टर्ड थी चुको आहे। थैंक यू फॉर परचेज इज़ नाउ कंप्लीट। त दोस्तों हितां तव्हां हिन फाइल खे सेव करे सघो था, प्रिंट करे सघो था। ऐं दोस्तों मुंहिंजी त 3 ॾींहं जी ट्रेल आहे, इन करे मां हींअर ई हिनखे रजिस्टर करे छॾियो आहे। या तव्हांजी ट्रेल पूरी थी वञे पोइ बि तव्हां रजिस्टर करे हिनखे इस्तेमालु करे सघो था, जेॾीमहिल बि तव्हां चाहियो रजिस्टर करे सघो था। त पोइ दोस्तों उमेदु आहे त अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सब्सक्राइब करण खां बिना ईअं न वञिजो जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे। जे तव्हांखे वीडियो पसंदि न आयो आहे त पोइ भले सब्सक्राइब न कजो, पर जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे, थोरो बि तव्हांजे कमु आयो आहे, त तव्हां लाज़मी सब्सक्राइब कजो। ऐं उमेदु आहे दोस्तों अॻिते ॿिया वीडियो खणी तव्हांजे साम्हूं ईंदासीं। ॿिए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।